नमस्कार, जय श्री राम, जय भारत, जय हिंद। मां डॉक्टर सुरेश बबलानी अजमेर में सिंधु सागर के चैनल सिंधु में सभिनी जी दिल्ली आजियां तो कयां, स्वागत तो कयां। असां संघ लोक सेवा आयोग के सिविल सर्विसिस परीक्षा में सिंधी ऐच्छिक विषय ऑप्शनल सब्जेक्ट में जेके किताब आहिनि उन्हनि ते वीचार करे रहिया आहियूं। ऐं गुज़िरियल आर्तवार ते असां शुरू कयोसीं सिंधी नाटक जा 2 किताब आहिनि, हिकिड़ो काको कल्लूमल ऐं ॿियो बहितरीन सिंधी नाटक। त पहिरें लेक्चर में असां भारत के नाटक के इतिहास ऐं भरत मुनि के नाटक के सिद्धांतन ते ॻाल्हि ॿोल कई है, उनखे असीं अॻियां था वधायूं। अॻियां कीअं था वधायूं पिया? ॿियो चैप्टर जेको आहे, ही जेके चैप्टर मां तव्हांखे पढ़े रहियो आहियां उहो मुंहिंजो ई हिकु किताबु आहे, सिंधी नाटक तहक़ीक़ी अभ्यास, जेको छपाईअ हेठि हली रहियो आहे। उम्मीद थो कयां त तव्हांखे ईंदड़ महीने ॿिनि में इहो किताबु तव्हांजे हथनि में छपियल रूप में अची वेंदो। हिन जा 2 भाङ आहिनि ऐं इन में असां जेको आहे सिंधी नाटक जो पूरो अभ्यास कयो आहे 1879 खां वठी 2020 ताईं। जंहिं बि ॿार खे खपे त उहो 2 महीननि खां पोइ इहे किताबु घुराए सघे थो पियो। इन किताब जो ॿियो चैप्टर जेको आहे, ॿियो अध्याय जेको आहे, उहो आहे नाटक ऐं एकांकीअ जा मुख्य जुज़ा या मुख्य तत्व या मेन एलिमेंट्स। मां वरी भरत मुनि खे कोट कंदुसि। योग कर्म समूरियूं कारीगरियूं ऐं तरह तरह जे कर्मनि मां को बि अहिड़ो नाहे जो नाटक में न हुजे। यानी अहिड़ी का बि ॻाल्हि जीवन जी कान्हे का जेका नाटक में न हुजे। साहित्य जी विधा हुअण खां पोइ बि हुन में इंसानी जेकी जीवन आहे उन जूं सभु समूरियूं कारीगरियूं आहिनि, उन जा कर्म आहिनि, उन जा कम आहिनि, इहे नाटक में सभु शामिल आहिनि। संस्कृत में एक चवणी आहे, काव्येश नाटकम रमयम, यानी साहित्य के सभी अंगन में नाटक सभी का वधिक सुंदर है। या हकीकत भी है तो साहित्य में नाटक की जगह सभी का वधिक मथे है, छो जो नाटक में मुतासिर करण की ताकत है। श्रव्य काव्य ए लफ्ज़न की कल्पना का मानसिक चिट चुटियो वेंदो है। इन अखरन की जेका रांद थींदी है न, वह अखरन की रांद साहित्य के नाटक विधा में जेतरी कई थी वने ओतरी ॿिए कंहिं विधा में न थींदी आहे। नाटक में हर एक दृश्य अखियुनि आॾो ॾिसिजे थो, तंहिं करे कल्पना ते जोर ॾियण जी ज़रूरत नथी पवे। साहित्य के ॿियनि अंगनि जो अभ्यास आज़ाद तरीक़े सां सक्सी रूप में करे सघिजे थो, पर नाटक के अभ्यास लाइ समाज के हर तबके की मदद वठण की जरूरत पवे थी। एतिरो ही न त नाटक में आम आवाम के भलाई जो वधिक वीचार है। इन करे ई ब्रह्मा भरत मुनि का 5वें वेद यानी नाट्य वेद की रचना कराई हुई। ऐं नाटक वेद्य में पंचन ललित कलाऊं, कड़ी कड़ी 5 ललित कलाऊं आहिनि, उन्हनि जो इस्तेमालु कयो आहे। जीअं स्टेज क्राफ्ट, मंच जी सज्जा कीअं थींदी, पर्दनि जो इस्तेमालु, पर्दा कहिड़े तरीक़े जा कहिड़े रंग जा लॻाया वेंदा, मूर्ति ऐं चित्रकला सां गॾु गीत ऐं संगीत जो भी इस्तेमालु कयो वञे थो। त मूंखे हींअर बीठे बीठे वीचार पियो अचे त अॼु जी जेकी शादी हूंदी आहे न, उन जो असीं मंच ॾिसंदासीं त असांखे भरत मुनि यादि अची वेंदो हली त उन कीअं स्टेज क्राफ्ट कई आहे, केॾी न सजावट थी थिए पई, उन में कीअं रंग अलॻि अलॻि कलरनि जा पर्दा था लॻनि पिया, कीअं चित्रकला थी अचे पई, कि असीं हिकिड़ी मूर्तियूं हिकिड़ा अलॻि अलॻि अची वेंदा आहियूं हली। ऐं उन में अदाकारी केरु कंदो आहे? दूल्हो ऐं दुल्हन ऐं उन जा मिट ऐं माइट। चलो इहा थी मज़ाक की ॻाल्हि, पर हक़ीक़त भी आहे। नाटक के जुज़न जो वीचार कंदे इहो चिटी तरह सां यादि करणो पवंदो त नाटक तॾहिं कारगर थी सघे थो जॾहिं इन में अदाकारी हुजे। जेकॾहिं अदाकारी न हूंदी त नाटक न थी सघंदो। इन करे नाटक में साहित्य सां गॾोगॾु अदाकारी भी शामिल आहे। नाटक में जेसिताईं अदाकारी न हूंदी, जेसीं ताईं नाटक न हूंदो, उहो नाटक न कहलाईंदो। हाणे भारत जा जेके आचार्य आहिनि, जिन नाटक ते अलॻि अलॻि डिस्कशन्स कया आहिनि, जिन रिसर्च कयो आहे, उहे हिन जा 4 जुज़ा था क़बूल कनि। कहिड़ा कहिड़ा? पहिरियों, नाटक में का कथा वस्तु हुअणु घुरिजे, नाटक जो को प्लॉट हुअणु घुरिजे। ॿियों, किरदार, उन जा कुझु पात्र हुअणु घुरिजनि। टियों, रस यानी उद्देश्य, उन जो छा मोटो आहे। ऐं चौथों, अदाकारी। ही 4 जेके आहिनि उहे असांजा मेन जुज़ा आहिनि असांजे कंहिं नाटक या कंहिं एकांकीअ जा। इन ते ई असीं अॻियां हली करे इन्हनि खे डिस्कस कंदासीं। कथा वस्तु छा? कंहिं बि हिकु शख़्स जे जीवन यानी कंहिं जीवन रूपी बगीचे में घटना रूपी गुल चूंडे एक धागे में पिरोए माला ठाहिण खे कथा वस्तु चइजे थो। नाटक की कामयाबी कथा वस्तु ते ही बीठल है। कथा वस्तु नाटक की पीढ़ है, नींव है। नाटक में कामयाब लेखक
कामयाबी लेखक ज़रिए न बल्कि किरदारनि जी गुफ़्तगू ऐं चुरपुर ज़रिए मुयसरु करायो वञे थो। तंहिं करे न रुगो कथानक पर किरदार जी शख़्सियत बि प्रधान आहे। जीअं अॼोको असीं वातावरण खणूं कंहिं बि हिकु माण्हूअ खे खणूं, जीअं असीं सम्झो था असांजो बॉलीवुड जो को किरदारु आहे, उन किरदार खे पाण खणूं था पिया। हाणे उन किरदार जी या हीअं अॼुकल्ह बॉलीवुड में जीअं पिक्चर्स पियूं ठहनि, उन पिक्चर्स में जेको आहे बायोपिक्स पियूं ठहनि। बायोपिक में महेंद्र धोनी ते ठही आहे, कपिल देव ते ठही आहे, या ॿियनि कुझु रांदीगरनि ते ठही आहे, मिल्खा सिंह ते ठही आहे। त उन्हनि हिकु चिट पूरी हुनजी जीवनी खईं। सॼी पिक्चर में त जीवनी खणी सघूं था, पर जेकॾहिं असांखे हिनखे रंगमंच ते खणणो हुजे त रंगमंच ते असांखे हिकिड़ो ई पोर्शन खणणो पवंदो। यानी माण्हू त सॼे जीवन में ॾाढो कुझु करे थो पियो, उन ॾाढे कुझु खे असीं नाटक में नथा ॾेखारे सघूं, पर उन जीवन जो हिकु जेको मेन पार्ट आहे, मेन हुनजी जेका सफलता आहे उहा कीअं थी, उनखे असीं नाटक जे ज़रिए रंगमंच ते पेश करे सघूं था पिया। हिन नाटक जो हिकिड़ो ई जेको आहे गुल उनजे जीवन मां असां चूंडींदासीं ऐं उनखे कथा वस्तु लिखी करे उन ते अॻियां कमु कंदासीं। नाटक जे कथानक बनिस्बत लेखक ते घणनि ई क़िस्मनि जा बंधन रहनि था। जीअं त कथानक जो विस्तार एतिरो ई हुअणु घुरिजे जंहिंसां उनजो अभिनय 2 या 3 कलाकनि में थी सघे। अहिड़नि दृश्यनि जो बयानु न कयो वञे जेकी स्टेज ते यानी रंगमंच ते ॾेखारे न सघजनि। संस्कृत जे विद्वाननि परे खां सॾु करणु, खून खराबे, झेड़े झटे, शादी, मौत, भोजन ऐं शर्मनाक ॻाल्हियुनि खे स्टेज ते ॾेखारण जी मना कई आहे। इन करे कथा वस्तु जे लिहाज़ खां हिननि खे हेठियनि भागनि में विधायो वियो आहे। हाणे ॾिसो, स्टेज ते जेको कुझु ॾेखारणु घुरिजे उहो फ़हमियत वारो हुजे, फज़ीलत वारो हुअणु घुरिजे। जेकॾहिं गैर फज़ीलत वारो असीं कुझु दृश्य ॾेखारणु चाहींदासीं त भारत जा जेके नाटक शास्त्र जा विद्वान आहिनि, भरत मुनिया उनखे मना थो करे पियो। जीअं जेकॾहिं असीं हिरण्यकश्यप जो को नाटक था खणूं पिया त हिरण्यकश्यप जी मौत वारो जेको दृश्य आहे उनखे चीरे फाड़े करे जेको ॾेखारींदा आहियूं नरसिंह भॻवानु चए थो, इहो दृश्य असांखे नाहे करिणो। यानी का असांखे कथा असीं खईंसीं अॼोकी जेको माहौल में, त असांखे अहिड़ो दृश्य ॾेखारणु घुरिजे जंहिंसां असांखे ख़ुदि खे शर्मसार थियणो पए, या जिन खे ॾिसण जे लाइ असांजा दर्शक तयारु न आहिनि। अहिड़ा दृश्य फिल्मुनि में थी सघनि था, छो उहे न करणु घुरिजनि फिल्मुनि वारनि खे बि, छो जो नाटक जो सुधरियल रूप फिल्म आहे मुंहिंजे वीचार सां। त इन करे दृश्य उहे ई असांखे ॾेखारणु घुरिजनि जेके असांजी आम जनता खे असीं पसंदि हुजनि ऐं असीं करे सघूं। अहिड़ा दृश्य करणु घुरिजनि। त हाणे कथा वस्तु जी दृश्य सां कहिड़ा कहिड़ा हुअणु घुरिजनि था। आधार हिनखे वरी 3 भागनि में विरायो आहे। हाणे कथा वस्तु जो आधार आहे उहे 3 भाग आहिनि। कहिड़ा कहिड़ा? मशहूरु कहिड़ा कहिड़ा था थी सघनि? पुराणनि मां वरितल थी सघे थी, जंहिंमें संस्कृत नाटक में घणो करे अक्सर अहिड़ा कथानक मिलंदा आहिनि। पुराण आहिनि, वेद ऐं पुराण पंहिंजा रामायण महाभारत इहे जेके आहिनि उन्हनि मां असीं का बि कथा खणी सघूं था पिया। ख़्याली, ॿियो आहे ख़्याली, जेके नाटककार जी कल्पना मां जनम वठे। जीअं अॼोको समाजी नाटक, जेके अॼुकल्ह जा जेके समाजी नाटक लिखनि था पिया उहे असांजे लेखक जी कल्पना वारा आहिनि। मिलियल जुलियल, जंहिंमें कुझु हिसो मशहूरु थिए ऐं कुझु हिसो कल्पना सां रचियो वञे, तंहिंखे मिलियल जुलियल कथानक चई सघिजे थो। जीअं कालिदास जी शकुंतला, जीअं कालिदास शकुंतला नाटक लिखियो आहे, या असांजे दया प्रकाश सिन्हा कथा एक कंस खे लिखियो आहे। त कंस कीअं हो उनजे बारे में हुन ॿुधायो आहे। उन कंस जो जेको ॿियो चरित्र आहे उन खां अलावा बि हुनजो चरित्र हो, त उनजी कल्पना कंदे हुन लिखियो आहे कि कंस नंढे हूंदे कीअं हो। त उहा कथा एक कंस की आहे ऐं कालिदास जो शकुंतला आहे। इहा कहाणी किथां वरितल आहे? महाभारत मां आहे। तंहिंमें कालिदास पंहिंजी कल्पना मुंडी ऐं श्राप सां जोड़े पेश कयो आहे। हा न, उनमें जेको शकुंतला जी मुंडी गुम थी वञणु, उनखे श्राप मिलणु, उनखे हुन पेश कयो आहे। हक़ीक़त में कंहिं बि कथा या कहाणी खे जीअं जो तीअं मंच ते पेश नथो करे सघिजे, उनईअ में कल्पना खे जोड़े दिलचस्पी पैदा करे दर्शकनि खे मोहित करे सघिजे थो पियो। इहा असांजी आधार वारी थी वञी। आधिकारिक या नायक जे नुक़्ते निगाह सां, ॿियो कहिड़ो कथा वस्तु आहे? आधिकारिक या नायक जे नुक़्ते निगाह सां। हिनखे वरी असीं 2 भागनि में, हाणे हे हर हिक जा पार्ट्स आहिनि अलॻि अलॻि। कहिड़ा कहिड़ा पार्ट्स आहिनि मां धीरे धीरे करे अॻियां वधंदो थो वञा पियो। हिनखे वरी असीं 2 भागनि में था विराए सघूं। आधिकारिक यानी नाटक जी मूल कथा खे आधिकारिक कथा चयो वेंदो आहे। इहा कथा नाटक में शुरूअ खां आख़िरी ताईं, आदि खां अंत ताईं हलंदी आहे। उनजो जो संबंध नाटक सां थींदो आहे। माना हिकु ई कथा खईंसीं, उनजो संबंध उन सां हलंदो रहंदो ऐं अॻियां नाटक वधंदो रहंदो। प्रसंग वारी आधिकारिक कथा खे दिलचस्प बणाइण, उनजी रफ़्तार ॾियण लाइ जेके कथाऊं प्रसंग सबबु अची वेंदियूं आहिनि, तिन खे प्रसंगकारी कथा चयो वेंदो आहे। यानी को गुफ़्त काई असां कथा खईंसीं, उन में ॿियो को बि प्रसंग जुड़ियो हुयोसीं, त उहा प्रसंग वारी थी हली। जीअं असांजे सिंधी भॻत में केॾी महिल भॻत जेके आहिनि कहाणी खणंदा आहिनि, त उन विच में को ॾोहीड़ो, कोई वाई शाह जी, साईं सचल जी, या ॿिए कंहिं संत जी वाणी बि विच में विझंदा आहिनि। उन तरीक़े सां ॿियो आहे
अदाकारी जी दृष्टि सां। टियों, नाटक तॾहिं ई आहे जॾहिं मंच ते ॾेखारियो वञे, तॾहिं ई नाटक जी कामयाबी बि आहे। इन ई नज़र सां कथा वस्तुअ खे वरी असां ॿिनि भाॻनि में था विरहायूं। कहिड़ी दृष्टि सां? पहिरीं आहे अधिकारक या नायक जे नुक़्ते निगाह सां अधिकारक प्रसंग वारी खां पोइ आहे अदाकारी जी दृष्टि सां। त अदाकारीअ जा बि वरी ॿ भाङ आहिनि। उहे कहिड़ा कहिड़ा आहिनि? पहिरियों आहे दृश्य, कथा वस्तुअ जो उहो भाङो जेको अदाकारीअ सां थी सघे थो ऐं स्टेज ते पेश करे सघिजे थो। ॿियो सोच, कथा जो अहिड़ो हिसो जंहिंखे स्टेज ते पेश नथो करे सघिजे, रुॻो दर्शकनि खे उन जी ॼाण ॾिनी वञे थी। सोच कथा वस्तु जा वरी 5 वेद आहिनि। यानी थॉट जेको सूत्रधार ॿुधाईंदो आहे उन जे हिसाब सां, जेको असीं पेश त नथा करे सघूं पर सूत्रधार जे ज़रिए ॿुधाईंदा आहियूं। कथा जो उहो हिसो जंहिंजी ॼाण विचोले दर्जे जे अदाकार पारां ॾिनी वञे। कथा जो उहो हिसो जंहिंजी ॼाण हेठिए तबिके जे अदाकार पारां ॾिनी वञे। कथा जे जंहिं हिसे जी ॼाण पर्दे पुठियां ॾिनी वञे। कथा जो उहो हिसो जेको थींदड़ अंक में हुजे पर उन जी ॼाण पहिरें अंक जी समाप्ति वक़्तु ॾिनी वञे ऐं अॻे अंक में ॾिनल ॼाण जी कथा जो भाङो ईंदड़ अंक जी शुरूआति में ॾेखारियो वञे। त जेॾीमहिल नाटक मंच ते थींदो आहे त कुझु असीं ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहियूं बैक स्टेज ते, कुझु कोई सूत्रधार हूंदो आहे उहो ॿुधाईंदो आहे, ऐं कुझु जेके किरदार हूंदा आहिनि उहो ॿुधाईंदा वेंदा आहिनि। इहो घणो करे जेके असीं पौराणिक कथाऊं कंदा आहियूं उन पौराणिक कथाउनि में इहो वधीक ईंदो आहे। ॿियो आहे गुफ़्तगू, वार्तालाप जी दृष्टि सां। सॼी कथा वस्तु गुफ़्तगू जे रूप में ई ॾिनी वेंदी आहे। वार्तालाप घणनि ई क़िस्मनि जा हूंदा आहिनि ऐं वार्तालाप जे इन ई नियाज़ खां इन्हनि खे 3 भाङनि में विराए सघूं था पिया। अहिड़ी गुफ़्तगू जेका सभिनी किरदारनि खे ॿुधाइण लाइ चई वञे, जेका गुफ़्तगू स्टेज ते मौजूदु किन किरदारनि जे लाइ चई वञे, ऐं जेकी गुफ़्ता या चया वञनि उन्हनि खे किन खे त ॿुधायो वञे ऐं को बि किरदार पंहिंजे मन जे वीचारनि खे अहिड़ी तरह चवे जो परे वेठल दर्शक त ॿुधी सघनि पर मंच ते मौजूदु किरदार न ॿुधी सघनि। इन ई खे आत्मगत या स्वगत बि चयो वेंदो आहे। इहो न्यायती बेढंगो तरीक़ो लॻंदो आहे। तंहिं करे इन ई जो इस्तेमालु हाणे जे नाटक में न जे बराबरि ई थींदो आहे। मां मंच ते बीठो हुजां, मूंसां गॾु ॿियो केरु बीठो हुजे त मुंहिंजे मन जा जेके वीचार आहिनि मां उहे उच्चारित कयां त मुंहिंजे पासे वारो न ॿुधे पर साम्हूं वारो ॿुधे, इहो तरीक़ो त ठीकु न आहे। मां जॾहिं ॻाल्हायां पियो त पासे वारो बि ॿुधंदो, पर हिते इहो दर्शित कयो वेंदो आहे, इहो ॾेखारियो वेंदो आहे त मां जेको ॻाल्हायां पियो मुंहिंजे पासे वारो त नथो ॿुधे पर साम्हूं वेठल दर्शक था ॿुधनि। इहो बेढंगो तरीक़ो आहे। भारतीय नाटकनि में इहो तरीक़ो न पेश कयो वेंदो आहे। इहो यूनानी नाटकनि में ईंदा आहिनि। हाणे अचूं था पिया किरदारनि जी दृष्टि सां। नाटक जो ॿियो जेको जुज़ो आहे उहो आहे किरदार। हाणे किरदार वरी कहिड़ा कहिड़ा हुअणु घुरिजनि उहे बि ॿुधायल आहिनि। घणनि ई तरीक़नि जा किरदार थियनि था ऐं पर मुख्य रूप सां जेके नाटक जा किरदार हूंदा आहिनि उहो आहे नायक, जेको अॼु असीं पिक्चर जे असीं इंग्लिश में चऊं त उहो हीरो। हीरो छा हूंदो आहे? नाटक जो नक हूंदो आहे। हूअं त नाटक में घणेई किरदार हूंदा आहिनि पर उन्हनि मां नायक अहम हूंदो आहे। नायक लफ़्ज़ जी नी धातुअ मां ठहियो आहे जंहिंजी माना आहे वठी वञणु। जेको शख़्स नाटक जी कथा खे मक़सदु हासिलु करण ताईं वठी वञे थो उन खे नायक चवंदा आहिनि। भारत में विद्वाननि मुताबिक़ नायक में घणा ई गुण हुअणु घुरिजनि, जीअं नायक नेहठो, मिठो ॻाल्हाईंदड़, त्यागी, चरित्रवान, लोकप्रिय, ख़ानदानी, अटल सुभाउ वारो, जवान, उत्साही, सियाणो, वीर, तेजस्वी ऐं शास्त्रनि जो ॼाणू ऐं धार्मिक हुअणु घुरिजे। ही सभई गुण हिकु ई माण्हू में हुअणु मुमकिन नथो लॻे पर तॾहिं बि इहो चयो वियो आहे त नायक में घणा हुअणु घुरिजनि। सुभाउ जे नुक़्ते नज़र खां बि नायक खे 4 क़िस्मनि में विरायो वियो आहे। हली असीं कंहिंखे बि चवंदा आहियूं की असांजो ही हीरो आहे त हीरो छो आहे, उन में ही सभु ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि तॾहिं हू हीरो चवाए सघिजे थो पियो। पर उहो हीरो बि हिकु तरीक़े जो नथो थी सघे, उहे बि 4 तरीक़ा आहिनि। हाणे कहिड़ा कहिड़ा 4 तरीक़ा आहिनि? पहिरियों धीरोदात। धीरोदात कहिड़ो नायक थींदो आहे? जंहिंमें शक्ति हुजे, पावर हुजे, क्षमा हुजे, वीचारनि जी पुख़्तगी हुजे, आत्मसम्मान जा गुण हुजनि, उहो धीरोदात नायक आहे। जीअं भॻवानु श्री रामचंद्र, उहो असांजो हीरो आहे, भारत जो ई न पर पूरे विश्व जो। छो जो हुन में शक्ति बि आहे, क्षमा बि आहे, वीचारनि जी पुख़्तगी बि आहे ऐं आत्मसम्मान जी रक्षा करण जी शक्ति बि हुन में आहे। धीरोदत्त, हीअ धीरोदात। ॿियो धीरोदत्त, उहो नायक जंहिंमें चंचलता, सख़्तु सुभाउ वारो ऐं पंहिंजी साराह चाहींदड़ हुजे, जंहिंमें घणो अभिमान हुजे, उहो धीरोदत्त नायक चवाइजे थो। जीअं भीम ऐं परशुराम जहिड़ा नायक, हिननि खे पंहिंजी प्रशंसा ज़रूरु मिले तॾहिं हू कुझु कमु कनि था पिया। उन खां पोइ अचे थो पियो टियों धीर ललित, जंहिंखे सिंगार सां प्रेम हुजे, सुख जो चाहींदड़ हुजे, कला जो ॼाणू हुजे, चित्त हुनजो कोमल हुजे, वीचार
हुन जा स्थिर सुभाउ वारो हुजे, तंहिंखे असीं धीर ललित चई सघूं था पिया। उन्हनि जो उदाहरण आहे दुष्यंत, राजा दुष्यंत जेको आहे हिन जो मिसाल आहे। धीर प्रशांत चौथों जेको नायक आहे उहो आहे धीर प्रशांत। संतोषी, शांती पसंदि कंदड़, कोमल सुभाउ वारो, सुख चाहींदड़ गुणनि वारे नायक खे धीर प्रशांत नायक चइजे थो। श्रंगार जी नुक़्ते निगाह खां नायक चइनि क़िस्म जा थींदा आहिनि। माना श्रंगार जो जेको तरीक़ो आहे उन में बि नायकनि जा 4 प्रकार आहिनि। पहिरीं असीं 4 ॿुधायासीं, उन में 3 पहिरीं मथे मां चई आयसि। चौथों जेको नायक उहो धीर प्रशांत। धीर प्रशांत बि 4 तरीक़नि जा थींदा आहिनि। कहिड़ा? हिकु पत्नी व्रत धारण करण वारो जीअं भॻवानु राम, घणनि पत्नियुनि खे जोॻो व्यवहार करे रखण वारो जीअं राजा उदयन, जेको पराई स्त्री सां प्रेम करे ऐं पंहिंजी पत्नी अॻियां पंहिंजो गुनाह बेहयाईअ सां मञे, अहिड़ा नायक। जेको लिकी छिपी पराई स्त्री सां प्रेम करे, अहिड़ा बि जेके राजाऊं आहिनि उहे अहिड़े तरीक़े जा नायक थींदा आहिनि, जेके अॼुकल्ह जी पिक्चरुनि में, अॼुकल्ह जी सीरियल्स में ॾिसण में अचनि था पिया। घणेई उदाहरण आहिनि, मां उते उदाहरण में नथो वञा पियो। हाणे असीं अचूं था पिया नायक खां पोइ नायिका ते। जीअं नायक जा प्रकार आहिनि तीअं नायिकाउनि जा बि प्रकार आहिनि। त नाटक में जेको स्त्री किरदारु आहे उहो कीअं हुजे, कहिड़ो हुजे, उनखे जेको भारत जा विद्वान आहिनि उहे चवनि था उहा प्रेमिका या नायिका हूंदी आहे। नायिका में बि नायक जहिड़ा गुण हुअणु घुरिजनि, जिन जा 3 रूप आहिनि। कहिड़ा कहिड़ा? पंहिंजी पत्नी, ॿिए जी पत्नी या अणपढ़ियल, ऐं टियों वैश्या। इहे 3 जेके आहिनि स्त्री किरदार नाटकनि में यूज़ कया वेंदा आहिनि स्त्री किरदारनि जे रूप में। इन खां अलावा जेको आहे नायक ऐं नायिका खां अलावा जेके ॿिए किरदार हूंदा आहिनि उहे आहिनि नायक खां अलावा जेके आहिनि उहे हिकु खलनायक, नायक जो विरोधी, जेको विरोध करण वारो आहे उहो खलनायक, जेको हर हिकु कम में रंडक विझंदो। टियों विदूषक या मस्करो, जंहिंखे जोकर चवंदा आहियूं। नाटक में खिलाइण, चर्चा ऐं भोग करण वारे किरदार खे मस्करो या विदूषक चइजे थो। पुराणनि नाटकनि में खिल मसरी यानी हास्य रस पैदा करण वारो किरदारु अलॻि हूंदो हो, जेको पंहिंजे शरीर जे विॾ वारो नौज़ुअन ऐं अजीब पोशाक सां खिल मस्करी कंदो हो। पर हाणे इहे किरदार घटि ॾिसण में था अचनि, छो खिल मस्करी नाटक जे ॿिए कंहिं किरदार ज़रिए बि कराई थी वञे। जेकॾहिं असीं पौराणिक नाटक ॾिसूं त हुन में महाभारत में शकुनी आहे, जेको आहे उहो हिकु अलॻि तरीक़े सां विॾ वारो किरदारु आहे, उनखे पेश कयो वेंदो आहे, त उहो लाइक खलनायक। रस टियों जुज़ो जेको आहे नाटक जो किरदारनि खां पोइ उहो आहे नाटक जो रस। नाटक जी हिकु अहमियत भरो जुज़ो आहे रस, जंहिंखे मग़रबी विद्वाननि उद्देश्य बि चयो आहे। यानी उन्हनि जो उद्देश्य छा आहे नाटक जो, उहो बि जेको आहे हिकु महत्वपूर्ण आहे। भरत मुनि नाटक शास्त्र जे 7 अध्याय जे श्लोक 49 में रस जा प्रकार कया, रसनि जो ज़िक्र कयो आहे, जंहिंजे मुताबिक़ अलॻि अलॻि मूड्स आहिनि, जंहिंजा 49 रस आहिनि। जेके मूड्स आहिनि उहे 49 हुन ॿुधाया आहिनि। इन्हनि भावनाउनि सां प्रकट करे सघिजे थो, जंहिंमें 8 जेके रस आहिनि उहे स्थाई भाव जा आहिनि, 33 व्यभिचारी ऐं 8 सात्विक हालतूं आहिनि, ऐं 8 स्थाई रस आहिनि। हिन रीति इहे जेके रस आहिनि उहे हिन असीं 8 तरीक़नि सां ॿुधाए सघूं था। पहिरों श्रंगार, ॿियों हास्य, टियों करुणा, चौथों रौद्र, पंचों वीर, छहों भयानक, सतों वीभत्स ऐं 8हों अद्भुत। इहे 8 रस जेके आहिनि, इहे 8 रस खणी करे नाटक जी उत्पत्ति थींदी आहे या नाटक लिखियो वेंदो आहे। दिलि में पैदा थियल जज़्बो सॼे शरीर में ईअं पखिड़िजंदो आहे जीअं बाहि सुकल लकड़ुनि में पखिड़िजी वेंदी आहे। इंसान जे 5 हवासनि खे अलॻि अलॻि विराए करे उन्हीअ जे सुभाउ मुताबिक़ मुख़्तलिफ़ वीचारनि खे थधे, शांति, गरम, तुर्त फुर्त, गुस्से या वरी सख़्तु तरीक़े सां इज़हार करण ई रस आहे। रस छा आहे उनजो हीअ परिभाषा आहे। हीअ रस शरीर जे वात, पित्त ऐं कफ वारे अनासरनि मुताबिक़ हूंदा आहिनि। यानी जेको आयुर्वेदिक चवंदो आहे तव्हांजे शरीर में वात, पित्त ऐं कफ जी जेका आहे या हिक जी मात्रा जेका इम्बैलेंस थी वई आहे हली, इन करे तव्हां बीमार आहियो। त हिन में बि जेकॾहिं का बि रस इम्बैलेंस्ड थी वई हली त उहो जेका रचना आहे उहा ठीकु तरीक़े जी न हूंदी। चौथों तत्व आहे अदाकारी या अभिनय। अभिनय सभिनी खां वधीक आहे, छो जो नाटक साहित्य जी ॿियनि विधाउनि खां अलॻि आहे, त हीअ जेको आहे सभिनी खां वधीक अहम आहे। अभिनय ते नाटक जी कामयाबी ऐं नाकामयाबी बीठल आहे। इन भरत मुनीअ जेको आहे इन जा 4 क़िस्म ॿुधाया आहिनि। कहिड़ा कहिड़ा क़िस्म? अभिनय जा आंगिक, जेको बदनी कोशिशुनि सां कयो वञे, यानी बॉडी लैंग्वेज सां कयो वञे, जीअं सिर खे खुजाइण, नंद बिकुरण, मिठियूं बिकुरण ऐं शरीर जे उज़वनि खे हिलाइण। ॿियों वाचिक, किरदारनि जी ॻाल्हि ॿोल सां वास्तो रखंदड़ खे वाचिक अभिनय चयो वेंदो आहे। इन गुफ़्तगू जे ज़रिए जेको आहे उहो उनजी जेका मॉड्यूलेशन आहे उहा मॉड्यूलेशन जंहिंखे असीं वाचिक अभिनय चऊं। सात्विक,
भावनाउनि जे करे चहिरे ते ईंदड़ भावनाउनि खे सात्विक अभिनय चइजे थो, जंहिंखे असीं फेस एक्सप्रेशन चऊं था पिया। जेके फेस जे ज़रिए यानी जेको डायलॉग चयो थो वञे पियो, उन में कहिड़ो रस्तो अचे पियो, उन में माण्हुनि जा कहिड़ा वीचार था अचनि, कहिड़ियूं भावनाऊं थियूं अचनि, कहिड़ा एक्सप्रेशन्स था अचनि, उहे हिन में ईंदा आहिनि। इहे स्वाभाविक पैदा थींदा आहिनि। सात्विक अभिनय ई आधारकारीअ जी कामयाबी आहे। जेकॾहिं तव्हांजा फेस एक्सप्रेशन तव्हांजे गुफ़्तगूअ जे अनुसार न आहिनि, तव्हांजी बॉडी लैंग्वेज जे अनुसार न आहिनि, त तव्हांजो नाटक सवली तरह सां अॻियां न वधी सघंदो, उनखे कामयाबी न मिली सघंदी। चोथों आहे आहार्य। आहार्य माना ही पहरावे सां वास्तो रखंदो आहे, यानी जेको तव्हां कपिड़ा पाता आहिनि उहे कहिड़े तरीक़े जा आहिनि, इन खे आहार्य अभिनय चइजे थो। इन में स्त्रियुनि ऐं पुरुषनि जा वस्त्र ऐं मेकअप अची वेंदो आहे। हली इन में जेको मेकअप आहे उहो असीं आहार्य अभिनय में अचूं था पिया। हाणे हीअ थी वरी भारत जे जेका नाट्य भरत मुनि जो जेको नाट्यशास्त्र आहे ऐं भारत जा जेके आचार्य आहिनि उन्हनि ॿुधायो आहे। 4 जुज़ा ॿुधाया, उहे असीं डिस्कस कयासीं। हाणे जेके मगरबी यानी यूरोपियन जेके स्कॉलर्स आहिनि उहे छा था चवनि पिया, कहिड़ा कहिड़ा जुज़ा आहिनि, उहे 7 था ॿुधाइनि पिया। कथा वस्तु, किरदारु, गुफ़्तगू, देशकाल वातावरण, उद्देश्य या जीवन जी व्याख्या, संकलनत्रय ऐं भाषा शैली। इहे 7 जेके आहिनि उद्देश्य जुज़ा असांखे ॿुधाया आहिनि। 4 असीं डिस्कस करे आया आहियूं। कथा वस्तु करे आयासीं, किरदारु बि करे आयासीं, गुफ़्तगू बि करे आया आहियूं, ऐं रस उद्देश्य बि करे आया आहियूं। देशकाल वातावरण, भाषा शैली ऐं संकलनत्रय उहो छा आहे, उहो बि अॻियां वधूं था पिया। पर शुरूआत वरी वापसि कथा वस्तु खां था कयूं, छो जो मगरबी विद्वाननि जो वीचार आहे, इन करे उन्हनि खे बि डिस्कस कंदा था हलूं पिया अॻियां। भारत में मगरबी नाटकनि में वॾो फ़र्क़ु त भारत जे नाटकनि में कश्मकश यानी कन्फ्लिक्ट बिल्कुलु न थींदी आहे, पर मगरबी नाटक कश्मकश सां, संघर्ष सां, यानी कन्फ्लिक्ट सां ई अॻियां हलंदा आहिनि। कश्मकश अंदरि जी हुजे या ॿाहिरि ई, पर मगरबी नाटकनि में इहा ॾिसणु ज़रूरी ईंदी आहे। तंहिं करे संदन कथानक कश्मकश ते बीठल हूंदा आहिनि। तिन खे हिन रीति चिठी तरह सम्झी सघिजे थो। कहिड़ी तरह कश्मकश जी शुरूआति, उनजे जो अॻिते वधणु, पको थियणु, मुवाफ़िक़ हालतुनि तरफ़ वधणु ऐं कश्मकश या संघर्ष जो अंत। अहिड़ी तरह कथानक 5 ॾाका चढ़ी मंज़िल ते पहुचंदो ऐं मगरबी नाटककार जितां नाटक जी शुरूआति कंदा आहिनि उते ई उन जी पछाड़ी बि, यानी प्रेम सां शुरू करे प्रेम सां ख़तमु, बदिले सां शुरू थिए बदिले ते ख़तमु, लोभ सां शुरू लोभ सां ख़तमु। जीअं शेक्सपियर जा नाटक इन जी वॾी मिसाल आहिनि। जीअं शेक्सपियर जो नाटक हैमलेट तव्हां पढ़ंदा त तव्हांखे लॻंदो कि हैमलेट केतिरो उन संघर्ष कयो आहे। उन संघर्ष ई सॼी नाटक जी जान आहे। जेकर मां संघर्ष हुनजो ख़तमु करे छॾियूं, यानी पीउ जी मौत जो बदिलो जेको वठणु थो चाहे, कीअं थो वठणु चाहे, उन ते हुन खून ख़राबे सां शुरू थिए थो ऐं खून ख़राबे ते ई ख़तमु थिए थो पियो। किरदारु, मगरबी मत वारा निरकार किरदारु निगारे जो वधीक ख़्यालु रखंदा आहिनि। संदन किरदारु समाज में ॾिसणु ईंदड़ आम माण्हुनि जूं कुझु सुठियूं आदतियूं हूंदियूं आहिनि त कुझु बुरियूं। जीअं कुझु माण्हू ॻाल्हाइण खां पहिरीं गलो साफ़ु कंदा आहिनि, के वरी मुछुनि खे पिया वटींदा आहिनि, त कुझु ॻाल्हि ॻाल्हि में अखि पिया भञंदा आहिनि, को नक मां वार पिया पटींदा आहिनि। यानी माण्हुनि जूं तरह तरह जूं जेके कोशिशूं आहिनि उन्हनि खे अदाकारीअ में खयो वेंदो आहे। इहे नाटक मगरबी नाटककार अहिड़े कथानक तयारु कंदा आहिनि, यानी कथानक ऐं किरदार जो हिक ॿिए सां गहरो लाॻापो हूंदो आहे। इन हिकु कंहिं बि समाज जो को बि किरदारु हुननि कयो, उन जी का एक्शन हूंदी आहे, हर हिकु माण्हूअ जी हूंदी आहे, के का न का जी आदत हूंदी आहे। उन आदत खे खणी करे कथानक तयारु कंदा आहिनि ऐं उनखे चिटींदा रहंदा आहिनि। गुफ़्तगू, किरदारनि जे विच में ॻाल्हि ॿोल खे गुफ़्तगू चयो वञे थो। गुफ़्तगू सां किरदारनि जी किरदारु निगारी चिटी थींदी आहे, कथानक खे रफ़्तार मिलंदी आहे ऐं नाटक जो मक़सदु अॻियां वधंदो आहे। गुफ़्तगू अजाई न हुअणु घुरिजे। नाटक में गुफ़्तगूअ जी उहा ई जॻह आहे जेका शरीर में रत जे दौरे जी आहे। गुफ़्तगू किरदारनि जी दिमाग़ी लियाक़त ऐं मनस्थिति जे मुताबिक़ हुअणु घुरिजे। कश्मकश जे इज़हार खे सवले ऐं रसीले तरीक़े तोड़े इज़हार में सरल गुफ़्तगू ई सभिनी खां सुठी मञे थी वञे। नाटक में अभिनय हुअणु घुरिजे। नाटक जो अभिनय या उनजी कथा जेका अॻियां वधंदी उहा गुफ़्तगू जे ज़रिए वधंदी, डायलॉग्स जे ज़रिए वधंदी। जेकॾहिं डायलॉग्स जेके उहे तरीक़े जा न हूंदा त नाटक किरी करे पट ते अची पवंदो। चोथों आहे भाषा शैली। लेखक जी शक्तीअ सां गॾु भाव, भाषा ऐं कल्पना सां गॾु रचना जे ढंग खे शैली चयो आहे। माना हर हिकु लेखक जी पंहिंजी पंहिंजी शैली हूंदी आहे। हुनजो भाषा जेका आहे उहा पंहिंजी हूंदी आहे, उनजी डिक्शनरी हुनजी पंहिंजी हूंदी आहे, उन जे आधार ते उहो लिखंदो आहे। हूअं त शैली नाटक जो ॿाहिरियों जुज़ो आहे, पर उन जी बि जोगी अहमियत आहे। भाषा जो किरदारनि जे मुताबिक़ सरल, देश ऐं काल मूजिबि हुअणु ज़रूरी आहे। पौराणिक किरदारनि खां नए ज़माने जी भाषा नथी ॻाल्हाए सघिजे। जीअं राम सीता मिलन में राम जे वातां चवणु, डार्लिंग मूं तोखे किथे किथे न ॻोल्हियो। हा, हीअ बिल्कुलु बेहूदो ॻाल्हाइणु थिए थो। हली
अंग्रेजी रामायण जे काल में आहे कोन, पर अॼुकल्ह जेके वामपंथी वीचारधारा वारा लेखक आहिनि उहे अहिड़े तरीक़े जा डायलॉग्स लिखी करे माण्हुनि खे पंहिंजी तरफ़ आकर्षित करण जी कोशिशि कंदा आहिनि। त इहा भाषा शैली जेका आहे उहा उन टाइम में ॻाल्हाई न वेंदी हुई त तूं पंहिंजे किरदार खे कीअं थो ॾेई सघीं, असां नथा ॾेई सघूं उनखे। असां उन किरदार खे उहा ई भाषा जी शैली ॾींदासीं जेका उन टाइम में हलंदी हुई। राम जे वटां अंग्रेज़ी लफ़्ज़ जुमिला चवणु गैर कुदरती आहे, बिल्कुलु वाहियात तरीक़ो आहे। इहो वाहियात तरीक़ो असांखे न करणु घुरिजे। देश काल ऐं वातावरण, नाटककार जंहिं नाटक जी रचना करे रहियो आहे उन ई नाटक जी कथा कहिड़े देश जी आहे, कहिड़े समय जी आहे ऐं उन ई वक़्तु कहिड़ियूं हालतूं हुयूं जो ध्यानु रखी ई नाटक जी रचना करे, जंहिंसां नाटक ॾिसंदड़नि खे इहो महसूसु थिए त हू उन ई देश में उन ई वक़्तु ऐं वातावरण में वेठो आनंद माणे। तारीख़ी नाटक रचना महिल इन ई ॻाल्हि जो ख़ासि ध्यानु रखणु घुरिजे। जेकॾहिं असीं सिंधीअ में ॻाल्हि कयूं, सिंध जे इतिहास जी ॻाल्हि कयूं, त असांखे जेकॾहिं महाराजा ॾाहिर ते नाटक जी रचना करणी आहे त उन टाइम में कहिड़े तरीक़े सां ॻाल्हायो वेंदो हो, कहिड़ा कहिड़ा समाज हुआ, कहिड़ियूं कहिड़ियूं रीतियूं हुयूं, रस्मूं हुयूं, उन्हनि खे असांखे ॾेखारिणो पवंदो। जीअं उदय शंकर भट्ट सिंध पतन या महाराजा ॾाहिर में ॾेखारियो आहे। मक़सदु ऐं जीवन जी व्याख्या, नाटक जहिड़े मक़सद सां लिखियो आहे उहो ई मक़सदु नाटक ॾिसंदड़ ताईं पहुचणु घुरिजे। इहा ई नाटककार जी कामयाबी आहे, पर उन जे मक़सद जो इज़हार साफ़ ॾिसणु न अचणु घुरिजे। नाटक जे ख़तमु थियण ते ॼाण पवणु घुरिजे त नाटक जो मक़सदु छा आहे। यानी नाटक में मक़सदु रूप ईअं लिखियो हुजे जीअं तिरनि में तेल। माना असां कहिड़ो उद्देश्य खणी करे नाटक लिखूं था पिया, असांजो मक़सदु छा आहे, तव्हां ताईं छा पहुचाइणु था चाहियूं पिया। यानी कंहिं जीवत जी, कंहिं जीवन जी असांखे उद्देश्य सफलता ॾेखारणी आहे त उहा असांखे हरू भरू स्टार्टिंग में ई न ॾेखारणी आहे, धीरे 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 करे उहा खणणु घुरिजे। जीअं गुल खे रोशनी पवंदी आहे, सिज जी रोशनी मिलंदी आहे त उहो धीरे 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 करे खुलंदो वेंदो आहे। जॾहिं खिली पूरो थींदो आहे, जॾहिं सिज आकाश में पूरो विच में अची वेंदो आहे तॾहिं गुल पूरो खिलंदो आहे। ऐं हिते बि ईअं ई आहे कि नाटक आख़िर में वञी करे असांखे पंहिंजो मक़सदु ॿुधाए। संकलनत्र में स्थान, काल ऐं कम। ही काल जेको आहे वक़्तु ॿिनि तरीक़नि जो थींदो आहे। कहिड़ा कहिड़ा तरीक़ा, हिकु त जेॾीमहिल तव्हां नाटक था पेश कयो पिया ऐं हिकिड़ो नाटक जो ॿाहिरियों काल ऐं हिकिड़ो अंदरियों काल। अंदरियों काल कहिड़ो, कहिड़े वक़्त जो हो, ऐं ॿियो अॼु कहिड़े वक़्त में पेश पियो कयो वञे। इन ई टिनी जे गॾिजण ई संकलनत्र आहे। जॻहि जो वास्तो, सॼे नाटक जा वाक्य हिक ई जॻह सां वास्तो रखंदड़ हुजनि। अलॻि अलॻि जॻहियुनि जा दृश्य नाटक में कमु न आणणु घुरिजनि। वक़्त सां मतिलबु आहे त कंहिं वाक्य जी अदाकारी ओतिरे ई वक़्त में हणणु घुरिजे जेतिरे वक़्तु हुन में वक़्तु लॻो। ऐं कम जो मतिलबु आहे त नाटक हिक ई रस में हलंदो रहे। जेतोणीकि इहो व्यवहारिक कोन्हे, नाटक में घणा ई रस हिकु साथ ॾेखारिया वञनि था। इहो अॻे यूनान जे नाटकनि में ई ॾिसण में अचे थो, ॿियनि मुल्कनि जे नाटकनि में इहो ॾिसणु नथो अचे। ही सॼा थी विया हली नाटक जा जुज़ा। ऐं नाटक जो ॿियो रूप आहे एकांकी। उन एकांकीअ जा कहिड़ा कहिड़ा जुज़ा आहिनि, मां उन ते थो अचां, छो जो असांजो हिकिड़ो जेको किताबु आहे बहितरीनु सिंधी नाटक, उन में एकांकियूं ई असांजियूं 14 आहिनि। त एकांकियुनि ते जॾहिं डिस्कस कंदासीं त उन एकांकीअ में कहिड़ा कहिड़ा जुज़ा हुअणु घुरिजनि। उहे आहिनि, आम तरह सां एकांकीअ खे नंढो नाटक मञियो वियो आहे। एकांकी नाटक जे उन ई रूप खे चवंदा आहिनि जेका हिक ई अंक में पूरी थी वञे। डॉक्टर राम गोपाल सिंह चौहान जे मुताबिक़ एकांकी हिकु अंक जो ई नाटक थींदो आहे, जंहिंमें एकांकी लेखक हिक ई घटना खे नाटकी ढंग सां उन में उणतुण यानी उत्कंठा सां शक ऐं हैरत, सस्पेंस एंड सरप्राइज़ पैदा करे उन खे पछाड़े ताईं यानी क्लाइमैक्स ताईं वधाए आणे थो ऐं नाटकी अंदाज़ यानी ड्रामेटिक सरप्राइज़ सां उन खे उन रूप में ख़तमु करे थो। जंहिं एकांकीअ जूं समूरियूं घटनाऊं ऐं कथा उन जा किरदार दर्शक या पढ़ंदड़नि जे मन, प्राण ऐं भावना जा संगी बणिजी इशारे रूप में उन में मन जी भावना इंस्टेक्ट्स खे विषय बणिजी वञनि था ऐं उन्हनि में वीचारनि ऐं भावनाउनि जो अझल जोश पैदा कनि था ऐं दर्शक या पढ़ंदड़ जे मानसिक रगुनि में गुदगुदी पैदा करे उनजो मनोरंजन कनि था या उनखे धूंधारे उनजे भाव खे छुई उन में कुझु करण जो पको संकल्प पैदा कनि था पिया। नाटक जो जेको उद्देश्य हूंदो आहे को मक़सदु समाज जे साम्हूं रखी करे पेश करणु आहे। जीअं सरकार जूं घणई योजनाऊं हूंदियूं आहिनि, उन्हनि ते नुकड़ नाटक पेश कया वेंदा आहिनि। या असांजे समाज में जीअं ॾेती लेती आहे, वॾी उमिरि में शादियूं करण जो आहे, या हारियुनि नारियुनि ते जेके ज़ुल्म हुआ उन्हनि खे ॾेखारणु आहे। अहिड़े तरीक़े जा जेके वीचार असीं पेश कयूं था पिया त उहे धीरे धीरे अॻियां वधणु घुरिजनि।
इन वस्फ़ के आधार से एकांकीय में हेठियूं ख़ासियतूं हुअणु घुरिजनि। कहिड़ियूं कहिड़ियूं हुअणु घुरिजनि? एकांकीय में एक ही मुख्य घटना या जीवन की एक ही वेदना हुअणु घुरिजे, जंहिंजे वधाव हुणतुण ऐं जिज्ञासा सां ई नाटकी ढंग में हुअणु घुरिजे, उहा पछाड़ी ताईं पहुचे, यानी क्लाइमेक्स के ख़त्म थियणु घुरिजे। क्लाइमेक्स ते वञी करे एकांकी ख़त्म थियणु घुरिजे। एकांकी में ज़ाहिर कयल घटनाउनि जी चूंड रोज़ानी जीवत में हुअणु घुरिजे ऐं उन्हीअ में हक़ीक़त ऐं मनोरंजन जा जुज़ा मुनासिब सटाव सां हुअणु घुरिजनि। जीअं असीं अॼुकल्ह जे सीरियल्स में ॾिसंदा आहियूं त को न को हिकु घटना खई वेंदी आहे हली हिकु ॾींहं जी, ऐं उनखे ई पेश कयो वेंदो आहे हली। ॿिनि विरोधी किरदारनि जे क्लास या माण्हुनि जे ॿिनि क़िस्मनि जे भावनि में कशमकश नाटक जो ताॼी पेटो बणिजे थो। कशमकश एकांकीय जो रूप आहे, यानी प्राण आहे, जंहिंजे बयान जो आधार मनोवैज्ञानिक ढंग सां हुअणु घुरिजे। मां जेको असां क्लाइमेक्स पेश कयूं, उहो क्लाइमेक्स अहिड़ो हुअणु घुरिजे जेको टेक्निकली साइकोलॉजिकली लगे, मनोवैज्ञानिक लगे, ऐं उनखे असां पेश करे सघूं। एकांकीय जे कथानक में शक ऐं जिज्ञासा, सस्पेंस एंड क्यूरियोसिटी पछाड़ीअ ताईं पुॼाणीअ ताईं हलणु घुरिजे, क्लाइमेक्स ताईं उहा हलणु घुरिजे कि हाणे छा थींदो, हाणे छा थींदो, हाणे छा थींदो। इहा उत्कंठा जेका आहे उहा असांजे दर्शक में हुअणु घुरिजे। हक़ीक़त जी रक्षा लाइ स्वाभाविक चिटियो वञे, पर आदर्शवाद ॾांहुं इशारो पिणु थी सघे थो। एकांकीय में कला पक्ष स्वाभाविक हुअणु घुरिजे, ज़िंदगीअ सां वेझाइप रखण वाला संकलन त्रय जो सख्तीअ सां पालन कयो वञे। एकांकीय जी बनावट नंढी ऐं वक़्तु थोरो लॻणु घुरिजे। इन्हीअ में किरदारनि जी किरदार निगारी ऐं वाक़िए खे मुख़्तसर ढंग सां ज़ाहिर करण जी लाइक़ी हुअणु घुरिजे। चयो वेंदो आहे त हिकु एकांकी जेका आहे वधि में वधि असीं 30 मिंटनि में मंच ते पेश करे सघूं, एतिरी लंबाईअ जी हुअणु घुरिजे। यानी 30 मिनट्स असांखे प्रेजेंटेशन लाइ एकांकीय लाइ हुअणु घुरिजनि। हुअं त एकांकीय जा मुख्य सुझाव उहे ई आहिनि जेके नाटक में आहिनि, पर डॉक्टर रामचंद्र महेंद्र जेको आहे उहो एकांकीय जा 8 जुज़ा थो मुक़ररु करे। कहिड़ा कहिड़ा? कथा वस्तु, कशमकश, संकलन त्रय, किरदार ऐं किरदार निगारी, गुफ़्तगू, अभिनय, रंगमंच निर्देश ऐं असर ऐं एकता। ही 2 जेके आहिनि उहे एक्स्ट्रा हुन जोड़िया आहिनि। कहिड़ो? रंगमंच निर्देश ऐं असर ऐं एकता। यानी डायरेक्टर एकांकी जो डायरेक्टर अलॻि थींदो आहे, पर लेखक खे उहो पार्ट न करणु घुरिजे। डायरेक्टर जो पार्ट लेखक न कंदो, उनखे डायरेक्टर ते छॾे ॾियणु घुरिजे कि हुन जेका कथा लिखी आहे, हुन जेको नाटक लिखियो आहे, उहो डायरेक्टर कहिड़े तरीक़े सां पेश थो करे ऐं उनजो असरु कहिड़ो थींदो। इहो बि लेखक जो जेको आहे न पार्ट न थींदो आहे, इहो असांजे पेशकश जो पार्ट थींदो आहे, त उहो थींदो। पर महेंद्र हिननि खे 2 जेको आहे मिलाए करे 8 जेको आहे तत्व ॿुधाए थो पियो। एंड राम गोपाल सिंह चौहान उहे 2 ई थो मञे पियो। कहिड़ा कहिड़ा? कथा, उन कथा में ही अची वेंदो हली किरदार निगारी ऐं मक़सदु, कहिड़े उद्देश्य सां असीं कथा लिखी आहे, उनजो मक़सदु उन में अची हली। गुफ़्तगू, उन में ई भाषा जो अची वेंदो हली, भाषा जो ढंग गुफ़्तगू में अची वेंदो हली। ऐं दृश्य रचना, यानी वातावरण पैदा करण लाइ देश काल ऐं रंगमंच निर्देश, इहे 2 ई माना कथा थी, गुफ़्तगू थियो एंड दृश्य जी रचना थी। इहे 2 एकांकीय जा तत्व हुअणु घुरिजनि। हाणे इन्हनि जे आधार ते असीं एकांकीय में मुख्य रूप सां जुज़ा जेके हुअणु घुरिजनि, तिन जी थोरे में हिन रीति जेका आहे मां ॼाण थो ॾियां पियो। कहिड़ी कहिड़ी? पहिरीं आहे कथा, हिक ही घटना, विचार या भाव ते बीठल नंढी कथा जेका मरकज़ जे चइनी तरफ़ घुमंदड़ हुजे। कथा जो ताजी पेटो यानी ढांचो, स्ट्रक्चर, जिज्ञासा, शक, हैरानी, दिलचस्पी ऐं छिकताइण जी लाहीचाड़ी भरियल रफ़्तार जे विचां थींदो पंहिंजी पुॼाणीअ ताईं यानी क्लाइमेक्स ताईं पहुचे ऐं दर्शकनि में जिज्ञासा भरियल हैरानीअ सां ख़त्म थिए। ओहो, हीअं थी सघंदो आहे छा? जेकॾहिं नाटक जी कंहिं रचना कंहिं किरदार खे कंहिं समाज जे कंहिं हिकिड़े पार्ट खे हुन ॾिसी करे लिखियो आहे, त ज़रूरी न आहे त हुन जेको कयो उहो ई कयूं, उन खां अलावा बि कुझु थी सघे थो पियो। उहा कथाकार जी उहा नाटक नवीस जी पंहिंजी होशियारी आहे त उहो केतिरो होशियारीअ सां पंहिंजे हुनखे पेश थो करे पियो। कथा जो विकास, शुरूआति, नाटक जी जॻह, कशमकश, पछाड़ी जो पहुचणु ऐं आख़िरी हिसनि में विरहायल हुअणु घुरिजे। मक़सदु, बिना मक़सद जे कंहिं बि साहित्य जी रचना न थींदी आहे। हर क़िस्म जी रचना जो को न को मक़सदु ज़रूरु हूंदो आहे। बिना मक़सद जी रचना खे अदबी रचना मञी नथो सघिजे। मक़सदु एकांकीय जो मुख्य तत्व आहे। मक़सदु कशमकश ज़रिए स्वाभाविक ढंग सां ई ज़ाहिर थियणु घुरिजे। इन्हीअ में कशमकश, संकलन त्रय ऐं अदाकारी हुअणु ज़रूरी आहे। कशमकश कहिड़ी? एकांकीय जे 2 किरदारनि जा हिक ई किरदार जे मन में उथियल विरोधी वीचारनि में जेका कशमकश पैदा थिए थी, जंहिंसां हू संघर्ष करे थो, उहो संघर्ष ई एकांकीय जी जान आहे। ऐं मनोवैज्ञानिक आधार ते अंदरूनी कशमकश रस्ते कंहिं बि किरदार जी किरदार निगारी पेश करे सघिजे थी। इहा अंदरूनी कशमकश ई यूरोपीय एकांकियुनि जी मुख्य ख़ासियत आहे। जीअं मां पहिरीं बि शेक्सपियर जे हैमलेट जो तव्हांखे उदाहरण ॿुधायासीं।
संकलनत्रिय एकांकीअ में हिकु मुकमल कमु हिकु ई वक़्त में हिकु ई जॻह ते हुअणु ज़रूरी आहे। एकांकीअ में हिकु किरदार जे जीवन जी हिकु ई हालत जो चिट थियणु घुरिजे। यानी हिकु कंहिं किरदार खे पाण खयोसीं, को बि किरदारु खयोसीं त उनजो सॼे जीवन मां हिकु पार्ट, उन पार्ट में बि पार्ट नंढो में नंढो पार्ट जेको आहे, का घटना उनजे जीवन में घटिजी आहे, उनखे असीं चिटींदासीं। उन खां पोइ अदाकारी हुअणु ज़रूरी आहे। बिना अदाकारीअ जे उहा पूरी न थींदी। ऐं किरदार एकांकी जी तरक़ी किरदारनि जे क्रियाउनि सां ई थिए थी पई। इन करे किरदारनि जी रिथा किरदार निगारी अहिड़े नमूने हुअणु घुरिजे जीअं हुननि जी तरक़ीअ खे पूरी गति ॾेई सघिजे। किरदारनि जी तरक़ी जेका आहे उहा कशमकश जी चोट सां थियणु घुरिजे, जीअं किरदार जे चरित्र जूं ख़ासियतूं ऐं आज़ादु शख़्सियत जो विकास थिए ऐं समर्थ थी सघे। किरदारनि जो अंदाज़ महदूद हुअणु घुरिजे, यानी किरदार एकांकीअ में वधीक न हुअणु घुरिजनि, उहे घटि हुअणु घुरिजनि। अजाया किरदार एकांकीअ जी कामयाबीअ में रुखणो विझी सघनि था। कामयाब एकांकी जी कसौटी उन जा किरदार एकांकी जूं कटपुतलियूं न थी सचे जीवन में इंसानी तकलीफ़ुनि ऐं सूरनि सां भरियल हुजनि। चौथों आहे एकांकी जी जेका मुख्य जुज़ो, मुख्य तत्व, मुख्य एलिमेंट, उहो आहे गुफ़्तगू। या गुफ़्तगू जेका आहे उहा एकांकी जी प्राण आहे, जंहिंजे ज़रिए कहाणी अॻियां वधे थी ऐं कहाणी तरक़ी करे थी, ॿियनि घटनाउनि जो इशारो करे थी। समूरा गुफ़्तगू रस्ते ई अॻियां वधनि था पिया। गुफ़्तगू ज़ुबानी अदाकारी जो ख़ासि आधार आहे, पर उन में आंगिक, सात्विक ऐं आहार्य भेद करण जी शक्ति हुअणु घुरिजे। गुफ़्तगू अदाकारीअ जो समूरो कमु नथी करे सघे। अदाकारी त उनखे करणी पवंदी, गुफ़्तगू उनखे त रुगो वॉइस मॉड्यूलेशन जे आधार ते चवणा पवंदा, पर उनजी बाक़ी जेका आहे उहा सॼी एक्टिंग जे आधार ते रहंदी। छो जो नाटक जो मेन जेको तत्व आहे, या नाटक ऐं एकांकी जो जेको मेन एलिमेंट आहे उहो आहे अदाकारी। उन खां पोइ ॿियो जेको आहे ज़रूरी तत्व आहे उहो आहे गुफ़्तगू। उन खां पोइ उनजो भाषा जो ढंग। एकांकी जी भाषा किरदारनि जे अनुसार ई हुअणु घुरिजे। लफ़्ज़नि जी चूंड, जुमिलनि जी रचना अहिड़ी हुअणु घुरिजे जेका एकांकीअ में नाटकपणो पैदा करे। इन का सिंपल एंड सटाए जेका सिधा अखर आहिनि उहे लिखण जे बदिरां उन में कुझु रुचि पैदा कंदड़ जेके अखर आहिनि उहे लिखंदासीं त उन्हनि जी भाषा सवलाई थी पवंदी। जीअं कहाणियुनि में असीं मुहावरा ऐं इस्तिलाह उपयोग कंदा आहियूं, तीअं असां हिते बि करे सघूं था पिया। दृश्य रचना, कहिड़े तरीक़े जा दृश्य हुअणु घुरिजनि। एकांकीअ में घुर्बल वातावरण असरायत हुअणु घुरिजे। वातावरण पैदा करणु तमामु ज़रूरी आहे। वातावरण अहिड़ो हुअणु घुरिजे जंहिंमें कथा जो मक़सदु, किरदारनि जी शख़्सियत ऐं अभिनय पूरी तरह सां उभरी सघे। वातावरण में दृश्य रचना गुफ़्तगू ज़रिए ई पैदा करे सघिजे थो। रंगमंच ते लेखक खे अहिड़ा दृश्य ॾेखारणु घुरिजनि जंहिंसां घटना जो वक़्तु, जॻह, हालतूं, वातावरण मुयसरु थी सघे। दर्शक पाण खे उन वातावरण में वेठल महसूसु कंदे कथा सां एकाग्र थी रस्मग्न थी वञे। एकाग्रता सां एकांकीअ जो मज़ो माणींदो ऐं पछाड़ीअ में अजब में पइजी वञे त हीअं बि थी सघे थो पियो, या हीअं थी वियो हली, ऐं उहो अजब में पइजी वञे त ओहो नाटक त ख़तमु थी वियो हली ऐं मूंखे ताड़ियूं वॼाइणियूं आहिनि। माना अहिड़ो क्लाइमेक्स जॾहिं ईंदो त उहा नाटक जी कामयाबी मञी वेंदी आहे। आख़िरी में डॉक्टर रामचरण महेंद्र जो मां वीचार तव्हांजे साम्हूं पेश करणु चाहींदुसि। छा थो लिखे? लेखक खे अहिड़ी नाटकी हालत जी चूंड करणु घुरिजे दिलि खे छुहंदड़ हुजे, जेका गुफ़्तगू अहिड़ा लिखणु घुरिजनि जेके वातावरण जी रचना कनि ऐं जंहिंजे आधार ते एकांकी असरायत ढंग सां पेश करे सघिजे ऐं स्टेज जे साधननि ज़रिए पंहिंजी मुकमल कशिश कंदड़ रूप में पेश करे सघिजे। छो जो स्टेज जूं पंहिंजियूं हिकु महदूदगियूं आहिनि। हर हिकु शइ खे असीं स्टेज ते पेश नथा करे सघूं। जीअं पाण खे ट्रेन ॾेखारणी आहे त ट्रेन जो पाण मॉडल ॾेखारे सघूं था, पर ट्रेन नथा ॾेखारे सघूं। उहो मॉडल कीअं ॾेखारींदासीं, उनजो कहिड़ो रूप हूंदो, उनखे पाण मंच ते पेश कंदासीं त उहे जेके स्वरूप आहिनि उहे बि लेखक रामचंद्र महेंद्र चए थो इहो ध्यानु रखणु घुरिजे कि मंच जूं कुझु महदूदगियूं आहिनि। जीअं मां पहिरीं बि ॿुधायासीं कि भरत मुनीअ चयो आहे कि अहिड़ा दृश्य न ॾेखारणु घुरिजनि जंहिंसां हिरास पैदा थिए या माण्हुनि में डपु पैदा थिए। अहिड़ा दृश्य न ॾेखारणु घुरिजनि। त लेखक खे बि इहा शइ जेका आहे उहा यादि रखणु घुरिजे कि मूंखे कहिड़ा नाटक पेश करणु ऐं कहिड़े ज़रिए जा दृश्य जेको आहे नाटक पंहिंजी एकांकीअ में ॾियणु घुरिजनि। हीअ असांजे नाटकनि जा मुख्य जुज़ाउ हुआ। इन जे आधार ते असीं अॻिले वीडियो में तव्हांखे सिंधी नाटक जी ॼाण ॾींदासीं। तव्हां असांखे खोड़ प्यार ॾेई रहिया आहियो, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। असां ईंदड़नि वीडियोज़ में UPSC जे ॿियनि चैप्टर्स खे बि, ॿियनि किताबनि खे बि खणंदासीं। हींअर असीं नाटक ते हली रहिया आहियूं। नाटक खे तव्हां सवली तरह ॿुधो, ॾिठो, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। जय भारत, जय हिंद, जिए हिंद, जिए सिंध।